27 में आइनी तरमीम अॼु नेशनल असैम्बली में पास थी वई। ज़ाहिर ॻोड़ थियो PTI जे तरफ़ां जेको शोर शराबो थियणो हुयो, जेको ऑपोज़िशन तरफ़ां शोर शराबो थियणो हुयो उहो थियो, पर बिग विग्स बि पहुची विया, नवाज़ शरीफ़ साहब बि पहुता, प्राइम मिनिस्टर पाण पहुता, ख़ुर्शीद शाह साहब बि चयो त पहुता, पर अमेंडमेंट खे जेको आहे उहो सेल करायो वियो। उनमें कुझु चयो त शिकनि में ग़लती थी वई आहे, उहा थोड़ी असीं सेनेट खां वरी पास कराए वठंदासीं, या को सेक्शन ऑफिसर ग़लति को जेको आहे न SRO कढी छॾियो हुजे या नोटिफिकेशन ग़लति कढियो हुजे टेक्निकली, त सेनेट आहे, छो सेनेटर्स आहिनि, वरी हू ॿिनि वीचारनि खे जेके मुखालफ़त में पहिरीं चयो त असीं रिज़ाइन कयूं पिया, बुढ़ो ऐं हू जई उन्हनि खे वरी खणी अचिणो पवंदो। भाई सेनेट आहे यार, को सेक्शन ऑफिसर आहे, जेतिरी ग़लती थी वई वरी नोटिफिकेशन बहाल कयो। बहरहाल असां वटि ईअं ई आहे, ठप्पा लॻणा आहिनि, त ख़ैर सां क़ौमी असेंबली मंज़ूर करे वरिती, पर कानून इन करे न ठहियो आहे जो वरी ही सेनेट लॻी सघे। ठीकु थी, पोइ सदर साहब वटि वेंदो, यार हिकु ॿिनि ॾींहंनि में थी वेंदो। अॼु वरी क़ौमी असेंबली में जज़्बाती तक़रीरुनि, फलाण ढमकाण, हीअं ऐं हूं, ऐं क़ौम खे ॾियो मुबारकूं, ऐं अलिफ़ ऐं बे, पर यासिर जेको हिन मुल्क जी 25-30 करोड़ माण्हुनि मां जेके माण्हुनि खे एतिरी मूं वांगुरु अलिफ़ बे जी बि ख़बर आहे न त ही जुडिशियल सिस्टम कीअं हलंदो आहे, उहो ॿार बि सम्झी सघे थो त असां वटि अदलिया जो कमु लाहे छॾियो अथनि, लही वियो बसि। यानी हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाही वई आहे जंहिंजा जज प्राइम मिनिस्टर रखंदो, जेको अपॉइंटिंग अथॉरिटी आहे, त हू चूंडे रखंदो। 5 सालनि जी एक्सपीरियंस, ओनली 5 years ऑफ हाई कोर्ट एक्सपीरियंस। यानी जेको रखंदो प्राइम मिनिस्टर, त माना हाणे यानी जुडिशरी जी अपॉइंटमेंट हाणे एग्ज़ीक्यूटिव जे हथ में अची, उहा जुडिशरी जंहिंजो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में वेहंदा हुकूमत जे घणे भाङे 95% मामलात हूंदा ई कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स आहिनि। 90% यानी जेके मामलात ॿिया सुप्रीम कोर्ट सां बि हूंदा आहिनि, रेवेन्यू जा ॿियनि जा मामला, पर ही जंहिंसां हुननि जी हुकूमत साज़ी ऐं हुकूमती फ़ैसिलनि ते असरअंदाज़ थिए मामलात, उहे सभु मामलात हूंदा ई आइनी मामलात हुजनि था, कॉन्स्टिट्यूशनल पिटिशन्स, मुतनाज़ लेजिस्लेशन, तकरारी लेजिस्लेशन्स, हे सभु उहे जज साहिबान हाणे प्राइम मिनिस्टर रखंदो। हाई कोर्ट जो जज अगरि घणी हेठि मथे कंदो त उहो ट्रांसफर करे सघिजे थो। त पोइ यार जीअं असांजे कमिश्नर DC हिननि खे ख़ौफ़ हूंदो आहे त बाबा सरकार जी न ॿुधीसीं त ट्रांसफर थी वेंदासीं, चङो ख़ासो कराची में पोस्टिंग लॻी पई आहे, उश्तो असांखे खुज़दार या किथे बलूचिस्तान जे ॾूरां इलाइक़े में मोकिले छॾींदा, हीअ हाई कोर्ट खे बि थींदी, जज साहिब खे थी। सो मूंखे ही तकरीरूं वकरीरूं केतिरी बि जज़्बाती करे वठनि, जंहिं माण्हू खे अलिफ़ बे जी बि ख़बर आहे, उन लाइ ख़ैर उन जी को अॼु त हू फॉर्मेलिटी पूरी थी आहे, ख़बर हुई त क़ौमी असेंबली पास कंदी, सो हिन में कुझु आहे कोन, हिन ते पाण केतिरी वेही ॾुख ऐं ॾोरा कंदा रहो, ही इन मुल्क जो हाणे मुक़दर आहे। बेसिक स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ आहे सॼी। पर जेका कल्ह मूं ॻाल्हि कई, जेका वधीक ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे त हिन आइन जो जेको हुलियो ख़राबु डिक्टेटरनि कयो या डिक्टेटरनि जी चूंडियल असेंबलियनि कयो, उहो त चलो कंहिं खाते में माण्हू हुनखे सम्झे त बाबा हाणे त ज़ाउलत चूंडाए आयो हिकिड़ी ग़ैर जमाती असेंबली, त उहो त कमु कंदी, पर ही त इलेक्टेड आहिनि, मार्शल जी कुख पां त ही पार्लियामेंट कोन जनम वरितो आहे, फॉर्म 47 अलॻि कहाणी आहे, त मतिलबु पार्लियामेंट पाण वेही इहो कमु करे पई। सो यानी आइन जो 73 जो आइन, 73 जो आइन, पोइ हीअं थी वियो, पोइ हू थी वियो, पोइ 73 जी आइन जी रूह किथे वई? एग्जैक्टली, इट्स द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। द पिलर्स। सो हाणे इनखे वेही पाण या रोयूं या खिलूं, सो पाण फ़िलहाल खिली था वठूं, त हाणे हिन खे वेही माण्हुनि खे हाणे तकरीरूं ॿुधाइण सां त सम्झिजे त असांजी तकरीरनि सां को माण्हू मुतासिर थी अचे त हा यार ॻाल्हि चङी कई अथनि, भले चई वठनि, पर जेको मूं चयो न हिकिड़ो थोरो बि सम्झ रखंदड़ हूंदो, पोइ भले हुनजा मुफ़ाद सरकार सां हूंदा त न चवंदो त ख़राबु थियो आहे, पर सम्झ सभिनी खे अचे थी। अच्छा, पर ज़ाहिर आहे पास त थिए थो, पास थी वेंदो, असरात छा ईंदा? वॾो सवाल तव्हांखे सभिनी खे हाणे इहो पहुचे थो त भई हे त पोइ माना ज़ाहिर रिप्रकशंस ईंदा। 28 तरमीम जूं हाणे खां ॻाल्हियूं शुरू आहिनि, राना सनाउल्लाह क्लियर चवनि था पिया तो भाई आप कुछ भी बोल दें, NFC पे भी बात हो सकती है, पॉपुलेशन, एजुकेशन, बाकी डिपार्टमेंट्स को भी वापस जाने की भी बात हो सकती है।
पोइ हाणे त इहे ॻाल्हियूं ॿार अचियूं आहिनि न, पोइ हाणे लाल साहब शदीद तकरीर कनि पिया त भई असां न छॾण ॾींदासीं, हीअं करणु ॾींदासीं, उहो त प्रिडिक्टेड तव्हां पहिरियां बि पियो चयो त ईअं ई थींदो, पर ख़ैर इहे सभु पंहिंजी ॻाल्हि थिए, पर ॻाल्हि इहा ई आहे न, तव्हां ही त पावर गेम आहे न यासिर साहब, हिन रांदि में जेको ऐं असांजे तक़रीबन 78 जेके बि साल थी विया मुल्क खे, हिन में सिविलियन ऐं नॉन सिविलियन जे विच में पावर जी शेयरिंग जी सॼो मसइलो रहियो आहे न, त कंहिं असल ताक़त कंहिं वटि आहे, इन ते ई झगड़ो रहियो आहे न। इन लाइ तव्हांजा प्राइम मिनिस्टर्स फांसीअ ते बि चढ़िया, इन ई करे तव्हांजे सिविलियन पॉलिटिशियन्स जेके आहिनि उन्हनि खे असैसिनेट बि कयो वियो। इहे छा रीज़न आहे? गेम आहे। त उन में जॾहिं जॾहिं तव्हांजे ऐं मुंहिंजे विच में अगरि झगड़ो आहे त केरु वधीक जॻह विलारींदो हिन शो में, त जेतिरी जॻह को बि हिकिड़ो ॾियणु शुरू कंदो, मिसाल तव्हां मूंखे ॾियणु शुरू कंदो त आउं अञा कोशिशि कंदुसि, अञा यासिर खे थोरो कैमरा मां ॿाहिरि धिके छॾियां, स्नैच। ऐं जॾहिं इहो तइ थी वियो त एजेंडा सेटिंग हिन मुल्क में कीअं ई मुल्क हलणो आहे, आउं चवां थो हिकिड़े मिंट लाइ छॾे ॾियो मुफ़ादात जी ॻाल्हि, ही मुल्क हलणो कीअं आहे, बाय द विज़डम ऑफ अ कॉमन मैन, पीपल्स विज़डम सां हलणो आहे या इंडिविजुअल्स विज़डम सां हलणो आहे, इहो ई झगड़ो रहियो आहे न। दुनिया में इहो झगड़ो रहियो आहे, हिते बि इहो झगड़ो रहियो आहे त छा जेको ही मुल्क आहे, हिन जी फॉरेन पॉलिसी, हिन जी इंटरनल पॉलिसी, हिन जी इकनॉमिक पॉलिसी, ही जेके मेजर पॉलिसीज़ आहिनि, इहो कंहिंजे फ़हम ते हले, आम माण्हू जे फ़हम ते, या चार माण्हू अगरि ॿ माण्हू या हिकु माण्हू फ़ैसिलो करे हुनखे सम्झ में अची वञे, मुशर्रफ साहब की मिसाल सम्झ में अची वियो, ओ भाई ये हटाओ, ये डीसी क्या होते हैं, एक मजिस्ट्रेट इधर जो है नाजिम होने चाहिए, फिर उन ठाहियो इन मुल्क में छा नालो हूंदो हुनजो त तामीर नौ ब्यूरो को ईअं को हिकिड़ो इदारो ठाहे, हाणे हुन अची शुरू कयो त ही बि ख़तमु करे छॾियो, ही बि ख़तमु, सॼे मुल्क जी, छाकाणि त सम्झ में आई पई त सिविलियन ब्यूरोक्रेसी वारे हुन डीसी पावरफुल हूंदा, कुझु सम्झ न आयो त भई अगरि ही तव्हां हिकिड़ा ही शयूं एतिरी मेजर रीशफल कयो पिया, त हिन जा कुझु उनजो मुतबादिल आणियो पिया, उहो उनजी जॻह विलारे सघींदो, ऐं उहो थियो नाज़िम वाज़िम वारा किसा हलिया, पोइ थोरे अरसे खां उहो चयो न, छाकाणि त हुन जे इन पॉलिसीज़ जे अहिड़े खोड़ ॻाल्हियूं, ही जेको अॼु रोइनि पिया प्राइम मिनिस्टर साहब 40 साल हमने आपकी जो है वो मेहमान नवाजी की, अफगानिस्तान लाइ चए पियो, आप इसका ये नतीजा हमें दे रहे, तो भाई ये तो बता दीजिए आप किसने 40 साल पहले कहा था कि ये आप मेहमान नवाजी करे, छाकाणि त हिकिड़ा इंडिविजुअल ज़ाउलक हिन टाइप जा माण्हू वेठा जिन्हनि खे अमेरिका ऐं दुनिया मां पंहिंजी लेजिटिमेसी खपंदी। मुशर्रफ साहब खे 9/11 खां पहिरीं त बिल क्लिंटन हथ न पियो मिलाए, त गेम इहो आहे त कंहिंखे हिन मुल्क जी पॉलिसीज़ कंहिंखे हलाइणियूं आहिनि, करोड़े माण्हुनि जे फ़हम जे आधार ते ही मुल्क जी पॉलिसीज़ हलणियूं आहिनि, या हिकिड़े ॿिनि माण्हुनि जे फ़हम ते हलणियूं आहिनि, इहो झगड़ो रहियो आहे। अगरि तव्हां चओ था त तव्हां करोड़े माण्हुनि जे फ़हम ते हलायो, त माना पोइ तव्हां फेयर इलेक्शन करायो, पुछंदा न हिननि खे ख़बर ई कोन्हे, आम माण्हू जे हाणे आम माण्हू चवण त इहो थींदो छा, त पोइ जॾहिं इहो नथा करायो फेयर इलेक्शन, त जेका ॻाल्हि, हा जिथे ॻाल्हि मां खणी थल डिघो थी वियो, त अॻिते बि अगरि इहा सोच आहे, जेके यकीनन आहे, त सूबनि में कैपेसिटी न आहे त एतिरा फंड्स ख़र्च करे सघनि, पॉपुलेशन कंट्रोल थी नथी सघे, सूबे छो नथी थी सघे, मिसाल हीअं जेको चवनि पिया त पॉपुलेशन खे फेडरल में खणी वञिजे, हिकिड़ो टिकिंग बॉम्ब आहे, सॼी दुनिया चए थी, आउं बि चवां थो, सूबा छो नथा परफॉर्म कनि, छो नथा करे सघनि, गवर्नमेंट जा मसइला अच्छा हिन खां अॻु जॾहिं क़ौमी वफ़ाक़ी इदारो हो 8वीं तरमीम खां पहिरीं, परफॉर्म कयो, त कहिड़ो परफॉर्म करे वरितो, इहे जेको 4 करोड़ 5 करोड़ मां जेको अची 30 करोड़ थिया आहियूं, त हीउ सिर्फ़ु 8वीं तरमीम खां पोइ थिया आहियूं छा, बसि हिकिड़ी फिक्सेशन आहे, पैसा वठिणा आहिनि वापसि सूबनि खां, त छाकाणि त इहा सोच मौजूदु आहे, तंहिं करे अॼु न सुभाणे जो थींदो।